दॿा खोलण बाद फॉर्म 45 या 47 की हैसियत नथी रहे। फॉर्म 45 ते प्रिजाइडिंग ऑफिसर भरींदा आहिनि। चूंडुनि में सभ खां अहम शाहिदी वोट हूंदा आहिनि। प्रिजाइडिंग ऑफिसर जानी दुश्मन बि हुजे त फ़ैसिलो वोट सां थींदो आहे। वोटनि जे आॾो फॉर्म 45 जी का अहमियत न आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा जा बलोचिस्तान जे सूबाई तक PB 14 ते वोटनि जी ॿीहर ॻणप बाबति दरख़्वास्त ते ॿुधण दौरान रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट PB 14 ते वोटनि जी ॿीहर ॻणप कराइण वारे पीपल्स पार्टी उम्मीदवार गुलाम रसूल जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नून लीग जे मोहम्मद ख़ान लोहड़ी खे कामयाब करार ॾियण वारो फ़ैसिलो बरक़रार। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार गुलाम रसूल पंहिंजी दरख़्वास्त में प्रिजाइडिंग ऑफिसर ते धुर हुजण जा इल्ज़ाम हणंदे तक जे 96 पोलिंग्स मां 7 पोलिंग स्टेशन्स ते वोटनि जी ॿीहर ॻणप कराइण जी इतिलाह कई। चीफ जस्टिस सवाल कयो त तव्हांखे कीअं ख़बर पई त ग़लति रिज़ल्ट तयारु कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार गुलाम रसूल जे वकील चयो त फॉर्म 45 मुताबिक़ इहे नतीजा न हुआ। पोलिंग ऑफिसर धुर बणियल हुआ। चीफ जस्टिस चयो त दॿा खोलण बाद फॉर्म 45 हुजे या 47 उन्हनि जी का हैसियत नथी रहे। जस्टिस नईम अख्तर अफ़ग़ान चयो त प्रिजाइडिंग ऑफिसर असुल रिकॉर्ड पेश कयो। तव्हां कॉपियुनि ते केस हलाए रहिया आहियो। तव्हांजा गवाह त पाण खे पोलिंग एजेंट बि साबित न करे सघिया। जस्टिस शाहिद बिलाल चयो त रिकॉर्ड मां तव्हांजा इल्ज़ाम साबित न पिया थियनि। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त जज साहब बिना शाहिदनि जे फ़ैसिले में मूंखे कूड़ो चई छॾियो। चीफ जस्टिस चयो त कूड़ सच अलाह ॼाणे थो। असां हक़ीक़तुनि ते फ़ैसिलो कयूं था। ही को ज़ाल मुड़ुस जो केस न आहे जो सच कूड़ जो फ़ैसिलो कंदासीं। चीफ जस्टिस जी सरबराही में टिरुकनी बेंच केस जी ॿुधणी हलाई।